सखर निशाने ते अची वियो। अमन जो गहवारो रहंदड़ शहर जे लखें शहरनि जो सुकून कंहिं फिटायो। सखर में बदमनी पखिड़ण पुठियां असुल कहिड़ा मक़सद आहिनि। आऊं इरफान अली बुगियो, तव्हां ॾिसी रहिया आहियो इरफान बुगियो ऑफिशियल यूट्यूब चैनल। पंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो, छाकाणि त हिते तव्हांजी ॻाल्हि थिए थी, हिते सिंध जी ॻाल्हि थिए थी। छा सखर निशाने ते अची वियो आहे? सखर कंहिंजे निशाने ते अची वियो आहे? कराची सिंध जी जान, हैदराबाद सिंध जी दिलि ऐं सखर सिंध जी सूंह आहे। सिंध जी सकाफ़त जो मर्कज़ आहे, सिंध जी तारीख़ जो गढ़ आहे। हाणे सखर में छा पियो थिए? सखर कंहिंजे निशाने ते अची वियो आहे? उहे केरु धुरियूं आहिनि जेके सखर जे लखें रहवासियुनि जो चैन ऐं सुकून बर्बादु करे रहियूं आहिनि? सखर ॾोहारियुनि जे निशाने ते अची रहियो आहे। 3 ॾींहं अॻु में हिकु वॾो वाक़ियो पेश आयो। एयरपोर्ट थाणे जी हद में मशहूरु डॉक्टर कृपाल दास मथां हमिलो कयो वियो, पर हू त महफ़ूज़ रहियो। फायरिंग में संदसि असिस्टेंट वज़ीर अली बूहड़ क़तूल थी वियो। ॿुधायो वञे थो त वज़ीर अली बूहड़ डॉक्टर कृपाल दास जो असिस्टेंट ऐं मेडिकल टेक्नीशियन हो। हिन वाक़े खां पोइ सॼे सखर में ॼण त बेचैनी पखिड़िजी वई। डॉक्टर्स तरफ़ां सख़्तु एहतजाज कयो वियो ऐं ख़ासि तौरु हिंदू बिरादरी जे मुखनि तरफ़ां सख़्तु बयान ॾिना विया त जेकॾहिं तव्हां असांखे बार बार मारणु चाहियो था त असांखे हिकु ई दफ़ो पूरो करे छॾियो। इंतिहाई मायूसी में, इंतिहाई दिलगीर थी उन्हनि तरफ़ां इहे बयान ॾिना विया ऐं उहे पंहिंजे हक़ बजानिब आहिनि, छाकाणि त सिंध में ऐं ख़ासि तौरु उत्तर सिंध में हिंदू कम्यूनिटी जीअं निशाने ते आहे, हिंदू कम्यूनिटी खे टारगेट कयो वञे थो, ॾोहारियुनि तरफ़ां फुर लुट कई वञे थी, संदनि ॿारनि खे अगवा कयो वञे थो, त घणा त हिंदू जेके आहिनि उहे लॾ पलाण करे भारत हलिया विया आहिनि, पर वॾो तादाद अक्सर माण्हू उहे पंहिंजे वतन में पंहिंजे पॾनि ते ई रहणु चाहिनि था। पर आख़िर छो उन्हनि खे टारगेट कयो पियो वञे? ऐं सखर जेको अमन जो गहवारो रहियो आहे, उत्तर सिंध में केतिरी बि बदमनी हुजे, घोटकी में बदमनी हुजे, कश्मीर, शिकारपुर, जेकबाबाद, खैरपुर, इवन इहे समूरा जेके ज़िला आहिनि उहे सखर जे पाड़ेसरी ज़िला आहिनि ऐं कुझु ज़िला त सखर डिवीज़न में बचनि था। इन्हनि ज़िलनि में केतिरी बि अगवाकारी हुजे, केतिरी बि क़त्ल गारत हुजे, फुरलुट हुजे, पर सखर जा माण्हू महफ़ूज़ रहंदा हुआ। पर गुज़िरियल 2-3 महीननि खां सखर में बदमनी चोट चढ़ी वई आहे। ख़ासि तौरु फुरलुट जूं वारदातूं तेज़ थी वियूं आहिनि। क़त्ल जा वाक़िया पेश अचनि था। आए ॾींहुं को न को माण्हू क़तूल थी वञे थो। कुझु ॾींहं अॻु में तक़रीबन इन वाक़े खे बि हफ़्तो गुज़री वियो आहे। हिकिड़े ॿारड़े खे बि ॾोहारियुनि बख़्श न कयो ऐं खांसि मोटरसाइकिल फुरण जी कोशिशि कई। शायदि 8-9 साल हुनजी उमिरि हुई, खेसि गोली हई वई। हाणे ॾोहारी इन हद ताईं बेरहम थी विया आहिनि जो ॿारनि खे बि बख़्श नथा कनि। तक़रीबन 10 ॾींहं पहिरीं रोड़ी में, सखर जो ई शहरु आहे, सखर जे भरिसां हिकिड़ो, इहो सम्झो त सखर ऐं रोड़ी जाड़ा शहर आहिनि, त रोड़ी में हिकिड़ो दिलदार ईंदड़ वाक़ियो पेश आयो। चयो वञे थो त मुबैना तौरु होरुनि हिकु घर में दाख़िल थी घर धणियुनि मथां हमिलो कयो ऐं पहिरीं त बिलाल भट्टी नाले हमराह खे, नौजवान खे छुरनि सां ज़ख़्मी कयो वियो। बाद में उन्हनि खे छित तां हेठि उछलाए मारे छॾियो। उन वाक़े खां पोइ चयो वञे थो त हिकु जवाबदार गिरफ़्तार थियो ऐं मुबैना तौरु पुलिस उनखे फायरिंग करे मारे छॾियो। पुलिस जो चवणु हो त इहो फुरलुट जो वाक़ियो हो, पर ॿियूं बि ख़बरूं अची रहियूं आहिनि, ॿिया बि इतला अची रहिया आहिनि। बहरहाल कुझु बि हो, हक़ीक़तूं अञा ताईं साम्हूं न आहिनि अची सघियूं। हिकु नौजवान जी जान हली वई। चयो वञे थो त 8 ॾींहं अॻु ई हिते शिफ्ट थिया हुआ कराची खां ऐं तमामु अफ़सोसनाक वाक़ियो हो। इन खां अॻु में बि केतिरा ई वाक़िया पेश अची चुका आहिनि। असां जेकॾहिं लाड़काणे जी सूरत हाल जो जाइज़ो वठूं त लाड़काणे में त बदमनी अलाए केतिरे अरसे खां जारी आहे, पुलिस कंट्रोल करे न पई सघे। सखर में चयो वञे थो त जेके सखर जूं एंट्री पॉइंट्स आहिनि, उतां मुख़्तलिफ़ ज़िलनि जा ॾोहारी कचे ऐं पके मां दाख़िल थी वञनि था ऐं बिना रोक टोक सरेआम शहरनि खां फुरलुट कनि था, कंहिं मारे छॾीनि था, कारूं चोरी करे वञनि था। मोटरसाइकिल का महफ़ूज़ न आहे, पर पुलिस जेका आहे उहा रुॻो तमाशो ॾिसण में पूरी आहे। तव्हांखे यादि हूंदो त पने कल्ह अॻु मुबारकपुर थाणे जी हद में हिकु दिलदार ईंदड़ वाक़ियो पेश आयो। हिकु मोटरसाइकिल तां 7 ॼणा मारिजी विया। 3 उहे
जेके मोटरसाइकिल जा धणी हुआ उन्हनि मज़ाहिमत कई ऐं फौरन उन्हनि खे मारे छॾियो। बाद में 4 ॼणा उहे मारिजी विया जिन मोटरसाइकिल फुर करे उहो फरार थी विया। पुलिस जी इहा दावा हुई त खेनि मुक़ाबले में मारे वियो। त हीउ सभु कुझु सखर में थी रहियो आहे। सखर जा माण्हू सख़्तु परेशान आहिनि। सखर जूं साञावनि धुरियूं हिन समूरी सूरत हाल जो ज़िमेवार सखर पुलिस खे करार ॾेई रहियूं आहिनि। ऐं तव्हां ॾिसो त पुलिस पंहिंजी जेका रिवायती कार्रवाई करण में मसरूफ़ नज़र अचे थी, फुल फ्राई हाफ फ्राई, उनजो रिज़ल्ट असांखे को बि नज़र न पियो अचे। सिंध जो अहम शहरु आहे सखर, 4 नंबर वॾो शहरु आहे। उते ई सिंध सरकार अमुन कराइण में असांखे कामयाबु नज़र नथी अचे त पोइ कश्मीर में अमुन कीअं क़ाइमु थींदो, घोटकी में कीअं अमुन क़ाइमु थींदो। कश्मीर में तव्हां ॾिसो त कश्मीर जा रहवासी रोज़ एहतजाज कनि था, हज़ारनि जे अंग में माण्हू निकिरनि था, पर को बि उनजो नोटिस वठण लाइ तयारु न आहे। जेके ॿार अगवा थी विया आहिनि उहे अञा ताईं वापसि न पिया अची सघनि। कश्मीर वासियुनि जे सख़्तु एहतजाज ते बि सरकार को बि नोटिस न पई वठे। रोज़ वीडियोज़ अचनि थियूं, धाड़ियल कंहिं वक़्तु पुलिस मोबाइल सां गॾु टिकटॉक ठाहीनि था, कॾहिं पुलिस चौकी जे साम्हूं जेको आहे सो टिकटॉक ठाहीनि था ऐं पुलिस असांखे उतां ग़ाइबु नज़र अचे थी। त तमामु ख़राबु सूरत हाल आहे अमुन अमान जे हवाले सां। ऐं हाणे आहिस्ते आहिस्ते इहा बदअमनी सखर ताईं बि पखिड़िजी वई आहे। सिंध सरकार खे संजीदगी ॾेखारणी पवंदी ऐं सिंध जे माण्हुनि खे बि हीअ जेका छिड़ विछड़ एहतजाज आहे उनखां अॻिते वधी को वॾो एहतजाज करिणो पवंदो त जीअं सरकार मजबूर थिए। असां अॻु में बि तव्हांखे अर्ज़ु कयो, वरी तव्हां ॾाढो इहा गुज़ारिश रखूं था त ॿेली हिन मामले खे संजीदगीअ सां वठो। जेकॾहिं बदअमनी सखर ताईं पहुती आहे, पोइ ख़ैरपुर, नौशहरो, ईअं आहिस्ते आहिस्ते हैदराबाद पोइ करे कराची ताईं सॼी सिंध हिन बाहि में वकोड़जी वेंदी जेकॾहिं हिन बाहि खे वक़्त सिर न थधो कयो वियो। पंहिंजो ऐं पंहिंजे हिन चैनल जो तमामु घणो ख़्यालु रखंदा। चैनल खे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा। बेल आइकन ते बि क्लिक ज़रूरु कंदा ऐं पंहिंजनि कमेंट्स में असांखे पंहिंजी तजवीज़ूं ज़रूरु ॾियो त असांजा ही व्लॉग्स तव्हांखे पसंदि आहिनि या अञा बहितरी जी ज़रूरत आहे, कहिड़नि मामलनि ते व्लॉग्स करणु घुरिजनि। चाहे जेको असां सेटअप नंढो हलायूं पिया स्टूडियो में वेही तव्हांखे सिंध जी सूरत हाल बाबति आगाह कयूं था, इहो तव्हांखे तरीक़ेकार बहितर लॻे थो या तव्हां सम्झो था त इरफान बुगियो हितां ॿाहिरि निकिरी सॼी सिंध में वञे, सिंध जे माण्हुनि सां कचहरियूं करे, उन्हनि जा हाल अहिवाल तव्हां वटि पेश करे, ॿाराड़ियुनि में, शहरनि में, उत्तर में, लाड़ में, काछे में, थर में, उते जेके दिलचस्प स्टोरीज़ आहिनि उहे तव्हां वटि पेश कजनि। सिंध जे माण्हुनि जा ॾुख सूर आहिनि उहे यूट्यूब ज़रिए दुनिया ॾो आणजनि। छा कजे, तव्हां असांखे पंहिंजे कमेंट सेक्शन में ज़रूरु आगाह कयो त हीउ असांजो चैनल जेको तव्हांजो चैनल आहे उहो वधि खां वधि कामयाबु थी सघे ऐं उन में वधि खां वधि बहितरी अची सघे। वॾी महिरबानी।